नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारी मां खबर ॾींदा पोरियत मजदूर मोइन बिल कंडियारी प्रेस क्लब पहुची सचल कंपनी के ठेकेदार अतर अली चांडियो के खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त सर यो सचल कंपनी जे बारा तार चांडे जे अतर चांडे जे मुंहिंजा पैसा परमट रहला रोड जी कलटन जी डेन मो ठाया इन जी वो घर बार खपाए लेबर के पैसा ना मोखा ना इंसाफ कई 4 साल मुझे फोन पवंदा कर बड़ा मेहरबानी करे को माण्हू ऑफिसर हुजे को सुठो हुजे मुझे हेल्प करे मूंखे इन्हनि खां वहार वठी ॾे। सर इहो बराए महिरबानी ऐं हथ ॿधी अपील थो कयां त हिन कंपनी जे मुंहिंजा पैसा आहिनि इहो मूंखे बराए महिरबानी करे पैसा वठी ॾियो ऐं मुंहिंजो इंसाफ़ कयो। लेबर मज़दूर माण्हू आहियां मूं घर बार खपाए माण्हू पैसा न अतर साहब खे ख़ुदि खे ख़बर आहे त मूंखां कहिड़ा वाक़िया थिया अॼु मुंहिंजो फ़ोन ई कोन थो खणे 3 खां 4 साल थी विया। अला सिंध के गुजारिश कंदुसि त बराए महिरबानी करे मूंखे अतर साहब खां मूंखे पैसा वठी ॾेई अतर चांडे खां बराए महिरबानी करे मुंहिंजो को बि वहिंवार नथो करे हेल्प करे बराए महिरबानी करे। खैरपुर जो आहे अतर चांडियो ऐं रईस मामदली जो पुटु आहे तैर साहब जो भाउ आहे सचल कंपनी जो मालिक थी रहे वॾो मूंखे धोखो कयो बराए महिरबानी करे इहो मुंहिंजी अपील आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।